जैसा कि मुल्क भर की तरह सेवन शरीफ में भी योम आज़ादी का दिन जो है बड़े जोश और जज्बे के साथ मनाया जा रहा है। जैसा कि इस वक्त हम मौजूद है DSP ऑफिस सेवन शरीफ में, जहां पर इस वक्त जो है कौमी परचम कुशाई करके यहां पर जो है आज पाकिस्तान का 75वीं सालगिरह का जो है केक काटा गया है। इसी हवाले से यहां पर मौजूद इन अफसरान से भी बातचीत करते हैं कि वो योम आज़ादी के दिन के हवाले से आज क्या कहते हैं। अॼु जेको आहे सो 75वां असांजो आज़ादी वारो ॾिहाड़ो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे त असांजो हे मुल्क वॾे जेको आहे सो ॾुखनि सां ही असांखे मिलियो आहे ऐं क़ुर्बाननि सां मिलियो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो असां हिनखे मल्हायो आहे। 19 अगस्त आहे आज़ादी जो ॾींहुं आहे। जिन क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि असांजे पाकिस्तान लाइ उहे बिल्कुलु क़ाबिल क़बूल आहिनि ऐं ईअं ई थिए पाकिस्तान आज़ादु आहे ऐं उन जे हिसाब सां जेको सो असां पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद। 19 अगस्त जे जश्न आज़ादी पुरस्कृत मौक़े ते अहल वतन खे मुबारकबाद पेश कंदासीं। जीअं त अॼोके ॾियारे से असांजे वॾड़नि पाकिस्तान जे जदोजहद कई, पाकिस्तान असांखे आज़ादी ॾियारी, जेको असां साह सुख जो साह खणूं था ऐं पंहिंजी सलामती आहे उहे पाक फ़ौज खे सलाम पेश कयूं था जिन असांखे आज़ाद वतन में रहण जो हक़ ॾिनो आहे। असांजे लाइ हीउ जेको योम आज़ादी जो ॾींहुं आहे इहो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। असां सभु गॾिजी पाकिस्तानी मल्हाए रहिया आहियूं। असां सेवण में बि मल्हाए रहिया आहियूं। असां प्रेस क्लब पंहिंजे हिते झंडा चाढ़ाया आहिनि। योम आज़ादी ॾियारे सां मां क्लियर मैसेज आहे हीअ असांजे लाइ जेको ॾींहुं आहे वॾो ख़ुशनसीबु ॾींहुं आहे ऐं असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे। हिन ॾींहं जो क़दुरु करणु घुरिजे ऐं असांखे ख़ुशीअ जो भरपूर इज़हार करणु घुरिजे, छो जो अलाह सुब्हान ताला असांखे जीअं वतन सां नवाज़ियो आहे उहो वतन असांजे लाइ काफ़ी अज़ीज़ आहे। जी, जैसा कि यहाँ पर मौजूद तकरीब के अंदर अफसरान और यहाँ के सेवन के मकामी सहाफ़ी बरादरी की जानिब से कहना है कि पाकिस्तान हमें लाजवाल कुर्बानियों के बाद मिला है और हम अपने बानियान और कुर्बानी देने वाले जानिसारों को जो है आज सुर्ख सलाम पेश करते हैं। और सेवन प्रेस क्लब और यहाँ पर जो है दरगाह लाल शहबाज कलंदर और यहाँ पर जो है सिंध पुलिस के नौजवानों ने जो है थाने और DSP ऑफिस पर भी जो है आज योम आज़ादी का दिन जो है बड़े जोश और जज्बे के साथ मनाया। कैमरामैन टीम कैमरा माजिद अली कुरैशी, सेवन शरीफ।